हाणे छा फ़ैसिलो थींदो? असांखे लॾो खणी हलणो पवंदो या बुखुनि में सॼी ज़िंदगी हिते गुज़ारणी पवंदी? वधाई, असां त सिर्फ़ु पेट जे लाइ परेशान आहियूं, पर असांजा मर्द त सभिनीनि जे लाइ परेशान आहिनि न। असां सां गॾु बुख त काटनि था, पर हुन सां गॾोगॾु हुननि खे हिन परेशानी बि विकोड़े छॾियो आहे त सुबुह जो वेलो किथां खाईंदासीं। बेशक उहो नींदड़ आहे, पर वक़्तु ॾाढो ॾुखियो अची वियो आहे। वधाई, अॻे चवंदी हुयसि त ॾुकार ईंदो, पर अहिड़ो ॾुकार ईंदो इहो कॾहिं सोचियो न हुयो। हिन मुश्किल वक़्त मां पार थी वेंदासीं। शहर मां कमाए आया त कुझु न कुझु ॾींहं सुठा गुज़रंदा। इहो महीनो बि ॾुखियो सुखियो गुज़री वेंदो। सभु परेशान हुया। वो ताक़ ते पाण में सलाह करण में आहिनि। राति जो ख़बर पइजी वेंदी त छा सलाह ॾींदे। ख़ुदा करे त हिते हुजूं, सभु दुख सुख में हिते ई ज़िंदगी गुज़ारींदासीं। ख़ुदा करे सभु सलाह करण विया। मुंहिंजी दिलि चए थी मां बि सलाम करण वञा। जे मान ॾिनमि त हुननि जे दुखनि में शामिल थींदुसि। ये मुंहुं फेरियमि मां बि घड़ी खनि इहो बरपट लताड़े मोटी ईंदुसि। गड़बील किथे हू इहो न सम्झनि त असांजो मज़ाक उॾाइण त न ई आयो। असांजी दिलि में छा आहे उन्हनि जी तोखे बि ख़बर आहे। मालिक साईं बि ॼाणे थो। हू असांजी नियत ते शक छो था कनि? जेकॾहिं हू तोखे विच में विहारे तोसां सलाह कनि त पोइ हिन ॾुखे वक़्त में तूं उन्हनि जी कहिड़ी मदद करे सघंदे? मां जे दुख सूर जो साथी थी सघां थो। मां हुन सां गॾु वेही हुननि सां दुख सुख ओरे सघां थो। कुझु मुंहिंजी दिलि जो ॿारु हल्को थी पवंदो कज़ई, ऐं कुझु हुननि जी दिलि जो ॿारु हल्को थी पवंदो। हिन वक़्तु दिलि जा सूर दिलासी ॾियण सां ख़तमु कोन थींदा। गड़बील हर घर में बुख वाका करे काए पई आहे, ऐं उहे हिन बुख खे भॼाइणु चाहिनि था। हू जतन कनि पिया। जेसीं ताईं हीअ बुछड़ी बुख हितां न वेंदी तेसीं ताईं कंहिंजी बि दिलि जो भार हल्को न थींदो। मालिक साईं चाहियो त इहा बुख बि हिकु ॾींहुं हितां भॼी निकिरी वेंदी। मां हिन ॾुखे वक़्त में ॿाहिरनि जो मददगार बणिजी उन्हनि जे विच में वेहण थो चाहियां। मालिक साईं कंदो त हू तुंहिंजे एहसास खे ज़रूरु सम्झंदा। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।